THN News। हेपाटाइटिस हुजे, टाइफाइड हुजे, या मुद्दे जो बुखार हुजे या उड़ड़ी हुजे, या सिंधीअ में असां इन्हनि खे चवंदा आहियूं वॾी खंघि हा, इहे माना ख़तरनाक बीमारियूं आहिनि। इन्हनि जा 12 टुका लॻंदा आहिनि। ॼमण खां वठी तव्हांजा जेके बि ॿार हुजनि जिन खे कार्ड अस्पताल खां मिलंदो आहे, पहिरियों टुको उते हणाईंदा आहिनि, उन खां बाद में वरी नसीराबाद बरसा ॻोठ जान मोहम्मद चिंजड़ीअ में बेसिक हेल्थ यूनिट मियादाद चिंजड़ीअ तरफ़ां बीमारियुनि जे हवाले सां ॻोठाणनि सां हिकु गॾिजाणी कोठाई वई, जंहिंमें डॉक्टर अब्दुल हमीद अब्बासी, शाहिद अली सूमरो, रिज़वान अली ॻाल्हाईंदे चयो त मौसम जे तब्दीलीअ जे हवाले सां ॿारनि खे उस ऐं तपश खां बचायो ऐं अक्सर ॿारनि में ग़िज़ाई खोट आहे, जंहिंजे करे ॿार बीमारियुनि जे वर चढ़ी वञनि था ऐं 1 महीने खां 6 महीननि ताईं ऐं ताज़े ॼावल ॿार खे माउ जो खीरु पीआरियो। 6 महीननि खां पोइ ॿार खे हल्की ग़िज़ा खारायो, जहिड़ोक पटाटो, दाल, केलो, अंडो, खिचड़ी वग़ैरह ऐं हमल वारनि माउरुनि जे लाइ ॾींहं में 3 दफ़ा मुतवाज़िन ग़िज़ा खाइणु घुरिजे। पेट वारी माउ टाइम ते बचाव जा टुका लॻाराए ऐं नंढनि ॿारनि खे टाइम ते टुका लॻाया वञनि। रत जी कमीअ खां बचण लाइ पंहिंजी ग़िज़ा खजूर, कतल, पालक, चिकंदर, खीर, ॾही, लस्सी ऐं जेरे जो इस्तेमालु करियो। गॾिजाणीअ में डिस्पेंसर गुलाम कादिर बुर्डो, सरफराज डेपर, हाजी अली हसन चिंजणी, सिराई नज़ीर अहमद चिंजणी, सिराई वसीम अहमद चिंजणी समेत काफ़ी अंग में माण्हुनि शिरकत कई।